Hello everyone, this is Usman and I am your English teacher. I welcome you all in Sindhi online classes. In previous lecture we discussed simple present tense and we discussed two things in that lecture. The first thing was the usage of simple present tense and the verb formation of simple present tense. If you haven't seen, if you haven't watched that video or lecture, then you can go back to the videos section and watch it. Today's topic is present continuous tense. There are some situations in present continuous tense. There are some situations in which we can use simple present continuous tense. In today's lecture, we will discuss two things: the usage of present continuous tense, that what are those situations, what are those conditions in which we can use present continuous tense, and later on we will discuss the formation and the forms of sentences, that what is the structural, what is the verb formation of present continuous tense, how we can construct the sentences of present continuous tense. आज जे लेक्चर में असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में ॿ शयूं पढ़ंदासीं. हिकु त उन जो इस्तेमाल, त प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस कहिड़ियुनि जायुनि ते इस्तेमालु थींदो आहे, यानी कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में एक्सप्रेस करे सघूं था, उहे कहिड़ा जुमिला आहिनि जेके प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जा जुमिला आहिनि. हिन वीडियो में, हिन लेक्चर में ॿियो जेको हिसो आहे उन में असां डिस्कस कंदासीं इन जी फॉर्मेशन. त इहो सिंपल प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जेको आहे इन में जेका सेंटेंस जी फॉर्मेशन थिए थी उहा कीअं थी थिए, इन में वर्ब कहिड़े क़िस्म जो इस्तेमालु थिए थो, इन जा सेंटेंसिस कीअं ठहंदा आहिनि, ऐं मुख़्तलिफ़ जेके फॉर्म्स आहिनि सेंटेंसिस जा जेके असां लास्ट वीडियो में भी डिस्कस कया हुआसीं. त नेगेटिव, अफर्मेटिव, इंटेरोगेटिव, नेगेटिव, इहे जेके चार फॉर्म्स आहिनि सेंटेंसिस जा, इहे असां लास्ट वीडियो में भी डिस्कस कया हुआसीं जॾहिं असां प्रेजेंट सिंपल प्रेजेंट टेंस पढ़ियो हुयोसीं. अगरि तव्हां उहा वीडियो न ॾिठी आहे त तव्हां पहिरियां उहा वीडियो ॾिसो त तव्हांखे एटलीस्ट इहा ख़बर पइजी वेंदी त असां सेंटेंस जा कहिड़ा फॉर्म्स डिस्कस कया हुआसीं उन प्रेजेंट सिंपल प्रेजेंट टेंस में. अॼु बि असां कुझु सेंटेंस जा फॉर्म्स डिस्कस कंदासीं प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जे हवाले सां. सो लेट्स स्टार्ट. We are going to discuss usage of present continuous tense. Now I have written some situations. There are more than 5 or 6 situations in which we can use present continuous tense, but in today's lecture I am going to discuss only 3 of them for learning, right? So today's topic's first point is that present continuous tense is used to describe action in progress at the time of speaking. इन जो छा मतलब आहे त प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जेको आहे उन्हनि एक्शन्स खे डिस्क्राइब कंदो आहे जेके इन प्रोग्रेस माना इन कंटिन्यूटी, जेके जारी हुजनि, कहिड़े वक़्तु जारी हुजनि, एट द टाइम ऑफ स्पीकिंग, यानी ॻाल्हाइण वक़्तु. मिसाल तौर हिन वक़्तु मां तव्हांखे पढ़ाए रहियो आहियां, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो. सो हीउ जेको एक्शन आहे, हीउ जेको मां पढ़ायां पियो, हीउ जेको कमु आहे, इहो हिन वक़्तु, हिन लम्हे जारी आहे. त अहिड़े क़िस्म जे कम खे, अहिड़े क़िस्म जे अमल खे जेको जारी हुजे एट द टाइम ऑफ स्पीकिंग, ॻाल्हाइण वक़्तु, उन एक्शन खे असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में बयानु कंदा आहियूं. मां हिते हिकिड़ो एग्जाम्पल लिखियो आहे, सेंटेंस लिखियो आहे, द डक्स आर स्विमिंग इन द रिवर. डक असां चवंदा आहियूं बदक खे, बदकूं दरिया में तरी रहियूं आहिनि, यानी इहो जारी अमल आहे.
अचूं था उन जे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जे सेकंड यूजेज ते तो प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस ॿी कहिड़ी हालत में इस्तेमाल थींदो आहे ॿी कहिड़ी सिचुएशन में इस्तेमाल थींदो आहे प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस इज यूज्ड इन action in progress but not necessarily at the time of speaking इन जो मतलब इहो आहे त लाज़मी कोन्हे त प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस सिर्फ़ एट द टाइम ऑफ स्पीकिंग वारी सिचुएशन में इस्तेमाल थींदो हुजे पर इन खां अलावा बि इस्तेमाल थींदो आहे उहा कहिड़ी सिचुएशन आहे मिसाल तौर मां हिते सेंटेंस लिखियो आहे आई एम डूइंग एमफिल नाउअडेज़ मां अॼुकल्ह एमफिल करे रहियो आहियां हाणे ॾिसो हिन जुमिले में ऐं हिन जुमिले में थोरो फ़र्क़ु आहे उहो इहो फ़र्क़ु आहे त मिसाल तौर मां चवां थो आई एम टीचिंग यू नाउ मां तव्हांखे पढ़ायां पियो ही लम्हो जेको आहे जेको जारी लम्हो आहे हिन जारी कम में मां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस इस्तेमालु करे रहियो आहियां पर हिकिड़ो ॿियो कमु आहे जेको मां कयां पियो पर नॉट एट द टाइम ऑफ स्पीकिंग हिन वक़्तु कोन पियो कयां पर आहे जारी अहिड़े क़िस्म जो कमु मिसाल तौर मां अॼुकल्ह एमफिल करे रहियो आहियां तव्हां अॼुकल्ह इंग्लिश पढ़ी रहिया आहियो तव्हां अॼुकल्ह पंहिंजी छुटियूं इंजॉय करे रहिया आहियो हाणे ॾिसो हिन लम्हे तव्हां मूंखे ॿुधो पिया तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो ऐं मां तव्हांखे पढ़ाए रहियो आहियां पर एट द सेम टाइम मां हिकिड़ो ॿियो कमु बि करे रहियो आहियां जेको एट द टाइम ऑफ स्पीकिंग कंटिन्यू कोन्हे को पर इन रियल सेंस उहो कंटिन्यू आहे जेको कमु मिसाल मां पढ़ी रहियो आहियां मां एमफिल करे रहियो आहियां हाणे हिन वक़्तु त मां तव्हांखे पढ़ायां पियो एट द टाइम ऑफ स्पीकिंग आई एम टीचिंग यू बट doing MPhil, an action of doing, a process of doing MPhil is continue in present. So अहिड़े क़िस्म जो जेको कमु आहे अहिड़े क़िस्म जो जेको एक्शन आहे उहो असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में बि ज़ाहिर कंदा आहियूं इन खां अलावा प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस इज यूज्ड टू एक्सप्रेस प्लान्ड एक्टिविटी इन नियर फ्यूचर इन जो छा मतिलबु आहे त प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जेको आहे असां मुस्तक़बिल में जेका वेझड़ाई में मुस्तक़बिल हुजे यानी सुभाणे परीहं या जेको हाणे थोरी घड़ी खां पोइ अहिड़े क़िस्म जो जेको अहिड़ी क़िस्म जी जेका फ्यूचरिटी आहे मुस्तक़बिल आहे उन मुस्तक़बिल में जेको प्लान्ड कमु आहे प्लान्ड एक्टिविटी आहे माना मां को अहिड़ो कमु करण वारो आहियां पक सां थोरी घड़ी खां पोइ या सुभाणे जेको हिनमहिल कोन थो कयां पर थोरी घड़ी खां पोइ थो कयां सो अहिड़े क़िस्म जो जेको कमु आहे उहो बि असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में एक्सप्रेस कंदा आहियूं लिखंदा आहियूं मिसाल तौर मां हिकिड़ो लिखियो आहे वी आर गोइंग टू सखर टुमारो असां सुभाणे सखर वञी रहिया आहियूं अहिड़ा क़िस्म जा खोड़ जुमिला असां पंहिंजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में ॻाल्हाईंदा आहियूं ऐं अहिड़े क़िस्म जा जेके जुमिला आहिनि अहिड़े क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं आहिनि जेके नियर फ्यूचर में प्लान्ड एक्टिविटी तौरु हुजनि त उहे ॻाल्हियूं उहे जुमिला असां प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस में लिखंदासीं सो हिन खां अलावा बि प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जा इस्तेमाल आहिनि पर फ़िलहाल असां हिन जा सिर्फ़ 3 यूसेजिस डिस्कस कया आहिनि वी हैव जस्ट डिस्कस्ड 3 of the usages of present continuous tense in today's class but there are some other usages also but we haven't discussed yet okay so let's move towards the formation what is the formation of present continuous tense हिकिड़ी जनरल मां ॻाल्हि कंदो हलां त प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस जो जेको फॉर्मेशन आहे उहा इहा आहे त उन जे सेंटेंस में सब्जेक्ट खां पोइ इज एम आर हूंदो आहे फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब हूंदो आहे फर्स्ट फॉर्म सां गॾु आई एन जी इंग फॉर्म यानी उन में असां एड कंदा आहियूं प्लस ऑब्जेक्ट और एडवर्ब सेंटेंस लिखियो आहे ही इज गोइंग टू सखर नाउ ही इज गोइंग टू सखर नाउ ही खां पोइ असां इज इस्तेमालु कयो आहे इहो असां डिसाइड कंदासीं त इज इस्तेमालु थींदो एम इस्तेमालु थींदो या आर इस्तेमालु थींदो ही जेको इज एम आर आहे इहो असांजे सब्जेक्ट सां मुतफ़िक़ थींदो सब्जेक्ट एग्रीमेंट असां हिनखे चवंदा आहियूं इहा शइ असांखे सम्झणी पवंदी त इज एम आर जेको आहे कहिड़नि सब्जेक्ट सां इस्तेमालु थींदो आहे सो ही सां असां इज इस्तेमालु कयो आहे
ही आए सां एम इस्तेमाल थींदो आहे ऐं प्लूरल नाउन हुजे दे हुजे वी हुजे उन्हनि सां आर इस्तेमाल थींदो आहे ही इज गोइंग टू सखर नाउ हू हिन वक़्तु सखर वञी रहियो आहे हाणे ही जेको सेंटेंस आहे ही फर्स्ट यूज़ेज आहे टू डिस्क्राइब एक्शन इन प्रोग्रेस एट द टाइम ऑफ स्पीकिंग यानी हू हिन लम्हे हिन वक़्तु सखर वञी रहियो आहे पर जेकॾहिं असां हिन साॻे जुमिले खे प्लान्ड एक्टिविटी इन नियर फ्यूचर में एक्सप्रेस कंदासीं असां लिखंदासीं ही इज गोइंग टू सखर टुमारो और डे आफ्टर टुमारो और नेक्स्ट वीक त ही साॻो ई जुमिलो सिर्फ़ हिकिड़े वर्ड जे वाधारे सां हिन यूज़ेज में हलियो वेंदो ओके वरी साॻे ई जुमिले खे असां जेकॾहिं सेकंड यूज़ेज में इस्तेमाल कयूं एक्शन इन प्रोग्रेस बट नॉट नेसेसरीली एट द टाइम ऑफ स्पीकिंग साॻो जुमिलो अगरि हीअं लिखूं ही इज गोइंग टू सखर नाउ अ डेज़ त पोइ हिन जी माना में ऐं हिन जी माना में ऐं हिन जी माना में फ़र्क़ु थी वेंदो तो थोरो थोरो फ़र्क़ु आहे हिन शइ खे सम्झण जी ज़रूरत आहे हलूं था असां वापसि पंहिंजे फॉर्मेशन जे सेक्शन में द फॉर्मेशन वेयर व्हाट आर द फॉर्मेशन व्हाट इज द फॉर्मेशन ऑफ सिंपल प्रेजेंट कंटिन्यूअस टेंस अफर्मेटिव सेंटेंस असां पढ़ियोसीं उन खां पोइ नेगेटिव यानी जंहिंमें न जो ज़िक्र हुजे नॉट जो ज़िक्र हुजे ही इज नॉट गोइंग टू सखर हू सखर न वञी रहियो आहे पहिरियां चयोसीं हू सखर वञी रहियो आहे हाणे चऊं था हू सखर न वञी रहियो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन में नॉट जो असां इज़ाफ़ो कयो हाणे हलंदासीं इंटेरोगेटिव सेंटेंस ते यानी सवालिया जुमिलो हिन में असां तव्हांखे ख़बर आहे त असां जेको हेल्पिंग वर्ब हूंदो आहे जीअं हिते हेल्पिंग वर्ब आहे इज़ एम आर जीअं प्रेज़ेंट सिंपल प्रेज़ेंट टेंस में असां डू डज़ खे सवाल ठाहिण वक़्तु अॻियां खणी पिया अचूं त हिन में प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस में असां इज़ एम आर खे सब्जेक्ट खां पहिरियां खणी ईंदासीं इंटेरोगेटिव सेंटेंस ठाहिण जे लाइ हिते सेंटेंस लिखियो आहे इज़ ही गोइंग टू सखर छा हू सखर वञी रहियो आहे ॾिसो हिन सेंटेंस में को वॾो फ़र्क़ु कोन्हे को ही इज़ ही गोइंग सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट खां पहिरियां अची वियो आहे त उन जी जेका आहे उन जो जेको सेंटेंस जो जेको फॉर्म आहे उहो चेंज थी वियो ऐं उहो इंटेरोगेटिव यानी सवालिया जुमिलो थी वियो हलूं था इंटेरोगेटिव नेगेटिव सेंटेंस ते हिन में बि ईअं थींदो हेल्पिंग वर्ब अॻियां अची वेंदो पर हिन में सिर्फ़ु हिकिड़ो वर्ड एड थींदो जेको आहे नॉट छो जो हिते नेगेटिव बि असांखे डिस्कस करणो आहे ऐं इंटेरोगेटिव बि डिस्कस करणो आहे इहे ॿई शयूं हिक ई सेंटेंस में डिस्कस करणियूं आहिनि त तव्हांखे ख़बर आहे त सवाल ठाहिण जे लाइ असां हेल्पिंग वर्ब खे सब्जेक्ट जे अॻियां आणे छॾींदा आहियूं ऐं उन सेंटेंस में नेगेटिव करण जे लाइ असां नॉट इस्तेमालु कंदा आहियूं तमामु आसान आहे हीअ सभु शयूं असां पुराणे पंहिंजे लास्ट जेको पुठियों लेक्चर हुयो सिंपल प्रेज़ेंट टेंस उन में डिस्कस करे चुका आहियूं उन्हनि खे सम्झण जे लाइ तव्हां उहा वीडियो ज़रूरु ॾिसिजो ठीकु आहे इंटेरोगेटिव नेगेटिव सेंटेंस आहे इज़ ही नॉट गोइंग टू सखर छा हू सखर न वञी रहियो आहे सो अॼु जे लेक्चर में असां ॿ शयूं डिस्कस कयूंसीं सिंपल प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस जे हवाले सां we have discussed two things in today's lecture that is the topic is present continuous tense and we have discussed the usage of present continuous tense and the verb formation of simple present continuous tense so I would request you to go through all the things and note down and then memorize and try to learn and practice. Thank you for joining.